हैदराबाद में सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम पारां सिंधी लोक अदब जे लाइ अलॻि इदारो क़ाइमु कराइण जे हवाले सां अलामती बुख हड़ताल कई वई। आजिज़ रहमतुल्लाह जे अॻुवाणीअ में सुघड़नि हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज करे नारेबाज़ी कई। सुघड़नि जो चवणु आहे त सिंध जो क़ौमी अदब लोक अदब आहे ऐं सिंध हुकूमत जे सकाफ़त खाते लोक अदब खे हथी वठाइण बदिरां मुकमिल तौर ते निधणको करे छॾियो आहे। जॾहिं राग रंग जो अलॻि इदारो क़ाइमु थी सघे थो, सिंधी ॿोलीअ जो अलॻि इदारो क़ाइमु थी सघे थो, त उन सिंधी ॿोलीअ जे उन अलॻि इदारे या सिंधी अदबी बोर्ड या सिंध अलाजी इन्हनि सभिनी इदारनि सां गॾु सिंधी लोक अदब जो हिकिड़ो अलॻि इदारो हुजे। इहो इन जे करे जो है कि जेके इदारा आहिनि उहे नाअहल बणिजी चुका आहिनि। उहे लोक अदब खां कन लाटार कनि पिया, जेके लोक अदब खे सिंधी अदब ई नथा सम्झनि। असीं सिंध जा सुघड़ पंहिंजे लोक अदब लतीफ़ियात जी वारसी जे लाइ लोक अदब जो इदारो क़ाइमु करण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं ऐं जेसीं ताईं सिंध जे अंदरि असांजी हुकूमत सिंध या सभई गॾिजी इदारा लोक अदब जो इदारो क़ाइमु न कंदा तेसि ताईं असांजो हे एहतजाज जारी रहंदो। सुघड़ दोस्तनि सां कोमपरस्त गॾु आहियूं, जेसि ताईं हिननि जा मुतालबा नथा मञनि असां हिननि जी एहतजाजी तहरीक में गॾु हूंदासीं। त किताब कोन था छपजी मिलनि, न को असांजी जेको वज़ीफ़े जी का वारसी कई थी वञे। पोढ़ा सुघड़ जेके सॼी ज़िंदगी पंहिंजी लोक अदब सां पंहिंजी ॾेई छॾी, ज़िंदगी वक़फ़ करे छॾी, पर उन्हनि जा जेको आहे सो वज़ीफ़ा कोन था ॾियनि। असां सुघड़नि जी का मालिकी कान्हे का, सफ़ा सॼो ॾींहुं असां ईअं रुलंदा था वठूं, न असांजी पघार आहे, न का ॻाल्हि आहे, न ॿोल आहे, न असांखे सुञाणनि था, न को हथीओ था ॾियनि, या को ग़रीब आहे, को बीमार आहे, उन जी का दवा दारू का ॻाल्हि कोन था कनि। सिंध जे फनकारनि, गुलूकारनि, अदाकारनि त एहतजाज कया आहिनि, पर अॼु सिंध जा सुघड़ बि सरापा एहतजाज बणिजी सकाफ़त खाते खां लातालगी जो ऐलान करे रहिया आहिनि। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु ज़फ़र हिकिड़ो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।